हेलो गाइस, अस्सलाम वालेकुम, वेलकम बैक इन अनदर व्लॉग। तो अभी जो है वो मैं कैंप से व्लॉग स्टार्ट कर रही हूँ। एक मेरा व्लॉग जो है वो डिलीट भी हो गया, तो मैंने जो लास्ट टाइम व्लॉग लगाया है वो ऐसे ही लगाया था जो मेरे पास क्लिप्स थी। तो ये वाला व्लॉग इंशाल्लाह प्रॉपर व्लॉग होगा। वी आर आई होप नियर टू आवर मिशन। हेलो गाइस, कैसे हो आप लोग? बस 6 दिन से ऐसे ही है जैसे नजर आ रहे हैं। मोर पावर टू यू गाइस। ही ॾिसो बाबा, हिते बिरयानी जो सिस्टम लॻो पियो आहे कैंप ते। हाय मैम, कीअं आहियो? ठीकु आहियो? गाइस, 3 ॾींहंनि खां पोइ सर मूंखे नज़र आया आहिनि, सर तराबाद साहब। हेलो 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 गाइस, हेलो गाइस, वेलकम सर। वेलकम क्यों था? एक दफ़ो ॿीहर लाड़काना हाई कोर्ट बार जो प्रेसिडेंट असांजे दिलेर लीडर अतरवा सोलंकी खे वेलकम क्यों था। फ़ाइदो ई न, हिते 8 साल माण्हू वेठा हूंदा, ट्रैफिक वॾो हली वेंदी, तंहिंजे करे हुते उनखे मज़बूत करिणो आहे। मां हितां अची वरी गोला मोड़ वञा थो। कल्ह बि असांजे सामान जी ट्रक आई आहे, जेका मुंहिंजे दोस्तनि दरगाह आलिया मशहूरी शरीफ़ करम साईं शबन मशहूरी साहब खणी आयो। त मां इहा उन्हनि दोस्तनि खे ट्रक मोकिलिया, उन्हनि मूंखे शाम जो चयो त हालतूं ख़राबु आहिनि वीचाराणी साहब जो। उहा ट्रक असां मोहम्मद अली जतोई साहब जे हवाले कई, अनलोड थी आहे, सुबुह वरी ॿी में लोड थिए थो, सामान उते वञे थो। असां त धरणा वधाया आहिनि, ॻाल्हि ई ख़तमु आहे न। त उनखे मोहलत ॾियो बाबा। कमेटी शेख रशीद जी कमेटी खेलेंगे, माना साल हलिया वेंदा। हे सिंधी पंहिंजा ॿार बच्चा घर घाट छॾे सियालनि जी कमेटी जो पंहिंजो सालनि जी कमेटी खेॾण आया आहिनि पिया। बाबा असांजी निड़ी त लत मज़दूर आया तो ऐं डोनेट पियो करे हिते कैंप में, त थैंक यू था कयूं असां आदे खे। ऐं सिरतगारी जो कमु कंदो आहे। हींअर जेके धरणे में वेठल माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ मिनरल वाटर ऐं शरबत बोतलूं खणी आयो आहे, जेको इहा ई मुंहिंजी क़ौमी गैरत आहे। मां एतिरो ई कुझु करे थो सघां। कमेटी जो हिसो न बणजंदो ऐं मां हिते धरणे में हूंदो में असांजे बाक़ी डायलॉग बि न, मां राणा सलाउल्ला सां वेहण लाइ तयारु आहियां, मां निसार गोड़े सां वेहण लाइ तयारु आहियां। दोस्तनि मूंखे हिन क़ाबिल पंहिंजो कमेटी में रखियो आहे। बाक़ी कमेटी छा जी आहे, अॼु नोटिफिकेशन ज़रूरी आहे। असांखे फ़लसफ़ो साईं ख़ुशी गम जो न सम्झायो, असांखे फ़लसफ़ो साईं ख़ुशी गम जो न सम्झायो। खिलणायो हयाती मौत जो छेड़े मसइलो न ड्रिजायो, हयाती मौत जो छेड़े मसइलो न ड्रिजायो। हयातियात जीअंदासीं, मौत आयो त मरंदासीं। वाह 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 वाह, ताड़ियूं बि हुजनि बाबा, छा मसलो आहे। ये सिंध गाइस बाबा, ही आहे हैदराबाद वारनि जी कैंप, हैदराबाद वारी असांजी आवाम। अचो थी वियो अबा, ही असांजो फैन आहे, मिलण आयो आहे असां सां, अलाए किथां परे खां। कहिड़ा हाल आहिनि? कहिड़ा हाल? फैन ठीकु आहियो? फैन वॾा फैन बाक़ाइदे सुपर फैन। मां तो आयो आहियां लही करे, मूंसां मिलण आयो आहे स्पेशली। बिल्कुलु अनम सां मिलण आयो आहियां। हिमल ये कारा कोट ॾिना अथमांसि त बाबा असां हाल ई ख़राब थी विया आहिनि अनम सां मिलण जे करे। मां एॾो वॾो कापड़ो लताड़े जी कई कराची वारा आहिनि असांजा भाइर, पटका था बदन पिया हिक ॿिए खे अजरक जा। ही असांखे पंहिंजो सीनियर मिलियो आहे 2K18 बैच मीठाराम खां। तव्हां सां मिली ॾाढो सुठो लॻो। तव्हां हणो त मां तव्हांखे जवाबु ॾियां न। के नाल समूरा हेडो बी ते मुका भी सॾ कर हेडे तू भी केनाल समूरा केनाल समूरा केनाल समूरा मरते दारो मरते दारो मरते दारो मारियते दारो मारियते दारो पंजाब दोस्ता पंजाब दोस्ता पंजाब दोस्ता अरे जेड़ो आप बजेड़ो पंजाब दोस्ता जेड़ो अरे जेड़ो आप बजेड़ो पंजाब दोस्ता जेड़ो अमराज दोस्ता
ॾियणियूं था 76 सालनि खां पंहिंजा हक़ वठण। इन दरिया खातिर इन पानी खातिर इन दरिया खातिर इन पानी खातिर जी जल खातिर अमर खातिर लग लानत तोते लग लानत तोते तो जालिम आई तो मीर मारायो तो कौम लजाई तो दिया खपाई लग लानत तोते लग लानत तोते शाहबाज तोसा ओ मरियम तोसा के नाल जा हामिद ही सूरत हाल आए थे सर आमिर बड़ाई सां मिलण जे लाइ जेके माण्हू अचनि था ही ॾिसो तव्हां सूरत हाल। आराम सां बाबा आराम सां आराम सां आराम सां बस अची आ न तव्हां गाइस महिल असां हिते अंदरि अची विया आहियूं। ही श्रीचंद साहब आहिनि असिस्टेंट साईं आमिर बड़ाई साहब जा, उहे असांखे वठी वेंदा सर सां मिलाइण। ही मेहर जा दोस्त हापी जा मुंहिंजा चाचा मामा हाय कुर्बानी हाँ बिल्कुलु तव्हांजी कुर्बानी आहे वॾी। जेॾीमहिल गेट खुलियो न जेॾीमहिल पहिरियों गेट खुलियो न गाइस हीअं अज़र भाई खे न माण्हुनि खणी कुल्हे ते खयो कुल्हे ते खणी अंदरि खणी कुर्ब कुर्ब तव्हां ईंदासीं कराची त तव्हां जो थोरो लाहींदासीं जेके तव्हां थोरा जेके आहिनि न त तव्हां लाड़काना अचो दादा एयर गाइस फाइनली आफ्टर सो लॉन्ग गाइस ये सर मैं थोड़ी सी व्लॉगिंग करूंगी। मैंने उस दिन भी व्लॉग बनाया था। मैं ना 3 दिनों से यहाँ पे हूँ तो मैंने व्लॉग बनाया था पर आपसे मिल नहीं पाई थी पहले दिन। तो मुझे लोग कह रहे थे कि बाहर जो है वो थंबनेल लगाया है आपने, उसमें आपकी फोटो है, सर की फोटो है और आपने जो है वो सर से मुलाकात नहीं करवाई व्लॉग में। तो पूरी सिंध आपको बहुत प्यार करती है, आपको देखना चाहती है और इस धरने के हवाले से आपको कुछ कहना है मेरे व्लॉग में मेरी ऑडियंस को? यही कहूँगा कि आप सब बार निकलें तो हमारा साथ दें। अगर आज आप हमारा साथ नहीं देते और हम फेल हो जाते हैं उस मकसद में, हम अपने हिस्से की जंग लड़ जाएंगे लेकिन आप अपने आप को कभी माफ़ नहीं करेंगे। तो सिंध को आपकी ज़रूरत है। मैं ये अक्सर कहता हूँ दरिया सिंध ने 5000 साल आपकी आपके आबा व अजदाद की नस्लों की खिदमत की है। आज दरिया सिंध का बुरा वक्त है, इससे वफा करो और दिलों से नो मोर कैनल्स इन इंडस्ट्री। थैंक यू सर, थैंक यू सो मच। सिंधु ते धाड़ो ना मंजूर, सिंधु ते धाड़ो ना मंजूर, दरिया ते धाड़ो ना मंजूर, बेटन ते धाड़ो ना मंजूर। अब आई पोजीशन हाणे वरी तव्हां निकिरण में वरी एतिरो टाइम लॻंदो। हलो थोरो साइड